अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ़ उन अल्लाह जी जंहिं जोड़ियो सारो जहान। बुलंद आवाज़ छो तो तकरीर करनी है साईं जो कंप्यूटर थे मुख्तसर बुलंद आवाज़। अवल तारीफ़ उन अल्लाह जी, अवल तारीफ़ उन अल्लाह जी जंहिं जोड़ियो सारो जहान। कंहिंखे त पाले पलंगनि मंझिया मर्ज़ीअ मेहरबान। किथे भरिया घर भरी जिथे खाइण ले न समान। सराज आया हैरान ॾिसी कारीगरी उन करीम जी। किथे कलर ज़मीन कारी
किथे कलर ज़मीन कारी प्या तक जी बिजो हारे हारी किथे जबलन पहाड़न मझ आ गुलड़न जी गुलजारी सिराज रब आपारी जिया करे हू करीम वाह मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुरजे मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुरजे मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुरजे सिराज जे मोहम्मद जे मोहब्बत जो पवेश जो उभरी तबो छा घुरजे खीर खालिस न मिले त खीर जो फायदो कहिड़ो चंगो हुजे त चंगाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो बगैर तकबीर जे सीरत जे इन सीर जो फायदो कहिड़ो सिराज मुर्स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइयों बुजुर्गों मां अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम जा मुख्तसर अंदाज में वक्त के ॾिसंदे तिलावत कई आहे दुआए त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे कुरान अजीम जी दसल दग जे मथां अल्लाह पाक अमल जी तौफीक अता फरमाए पहिरियों मर्तबा मुज्तहिद आलम दीन मोतबर खतीब हजरत मौलाना सी गुलाम मुस्तफा बुल्डो साहब जे इसरार ऐं हुकूमत कंधरा शहर जे नजदीक नूर शाह फिट के अंदर कुरान अजीम दी दीनी इल्मी फिक्री महफिल में असली ए नसली आशिकाने रसूल जी कचहरी में रब करीम अचण जो मौक़ो ए शरफ नसीब फरमायो तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं मेन मकसद अदा अमल बगैर के ड्रेगे तमहीजे टेम मुख्तसरा मुझी आदता मुझो मामूला तकरीर जे मुंड में संगत के ही नुक्तो अर्ज रखनो त अल्लाह जो कुरान बुधण इया भी रब जे तरफा नेमत आ हिकड़ियों रब करीम जूं एड़ियों नेमतूं ने जेके अल्लाह तबारक व तआला मुसलमान के भी अता फरमायूं हन त काफर के भी अता फरमायूं उज़वा अल्लाह जे तरफा दिनल नेमत है अब जेड़ा उज़वा मुसलमान के एड़ा उज़वा काफर के जेड़ियों बाकियों मुसलमान के एड़ियों काफर के जेड़ा बकन नकु चप ज़बान हथ पैर उज़वा मुसलमान के एड़ा काफर के पर अल्लामा जोजी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो आ एड़ियों सयूं ने जेके अल्लाह तबारक व तआला फकत मुसलमान के अता फरमाइंदो वो केड़ियों नबा एक कलामुल्लाह व रसूलुल्लाह बुलंद आवाज़ सां जेको साईं जे मोहब्बत में दिल सां सुभान अल्लाह चवंदो अल्लाह कंदो कदे दिल जी तकलीफ न थींदस जेके भी सालार हजरात तवज्जो फरमाइन सालार जल्दी जल्दी सालार हजरात रस्तो साफ कन पंहिंजो इंतजाम संभारन अन करीब कायदे सिन अल्लामा राशिद खालिद मामूद सुमरो जलसे में अचन पिया सालार हजरात जल्दी जल्दी रस्तो हमवार कन पंहिंजो इंतजाम संभारन एक कलामुल्लाह व रसूलुल्लाह असा जो ईमान भी अकीदो भी हुजूर जो कुरान किताबन जो इमाम मोहम्मद मुस्तफा जो नबी जो इमाम जे अबे अम्मा जे मछा औलाद जा हक हन
औलाद जे मथा अबे अम्मा जा हक हैं उस्ताद जा शागिर्द जे मथा शागिर्द जा उस्ताद जे मथा मुर्शिद जा मुरीद जे मथा मुरीद जा मुर्शिद जे मथा हाकिम जा रईय जे मथा रईय जा हाकिम जे मथा ई अल्लाह जे कुरान जा भी हक हैं उम्मत ते रसूल जा भी हक हैं मुख्तसर वो तो हक घणा पर मुख्तसर मां अर्ज रखंदो हिका मोहब्बत रसूल बियोआ अकीदत रसूल बियोआ इताअत रसूल चयो विंदो आ त मोहब्बत टिन सबबन जे करे कई वेंदी आ हिकु कमाल हिकड़ो कमाल जे करे बियो हुस्नो जमाल जे करे टियो एहसान जे करे अरबी में मुहावरो आ चवणी आ अल इंसान अब्दुल एहसान इंसान एहसान जो गुलाम थी पोंदो आ मोहब्बत टिन सबबन जे करे कई वेंदी आ या कमाल जे करे कई वेंदी आ या हुस्नो जमाल जे करे कई वेंदी आ या एहसान जे करे कई वेंदी आ के केतरियूं हज़ारे हस्तियूं एड़ियूं गुजरियूं जो असां डिठो त न आहे पर उन्हनि जे सिफ़तनि जे करे दुनिया प्यार कंदी आ अब हातम ताई अवाई असां डिठो ना पर सखावत जे कमाल जे करे दुनिया मोहब्बत कंदी पई आ हाने ॾिसूं जेकरे कमाल हुस्नो जमाल एहसान मोहब्बत जो सबब आ त पोइ मां हीअं चवंदो आहियां कमाल जो हुस्नो जमाल जो एहसान इन्हनि जे इन समूरन खे गॾींदे हिकिड़ो मजमूओ बणिजी पवंदो उन मजमूए जो नालो मोहम्मद मुस्तफा बुलंद आवाज़ अल्लाहु अकबर कबीरा चयो वेंदो आ मोहब्बत टिन सबबन जे करे कई वेंदी आ या कमाल जे करे कई वेंदी आ या जमाल जे करे कई वेंदी आ या एहसान जे करे कई वेंदी आ अल्लाहु अकबर कबीरा जेकरे कमाल ते निहारीन नज़र तक जा केड़े कमाल जी असां जे साईं में कमी आ सब्र जो कमाल असां जे पैगंबर में आ शुक्र जो कमाल असां जे पैगंबर में आ प्यार जो कमाल असां पैगंबर में आ शफ़क़त जो कमाल असां जे पैगंबर में आ सच्चाई जो कमाल असां जे पैगंबर में आ एहसास जो कमाल असां जे पैगंबर में आ सदाकत जो कमाल असां जे पैगंबर में आ अदालत जो कमाल असां जे पैगंबर में आ सखावत जो कमाल असां जे पैगंबर में आ शुजा जो कमाल असां जे पैगंबर में आ अल्लाहु अकबर कबीरा अॼु दुनिया बकवास कंदी पई आ जैसे आलम सगोरा पुराने दौर जूं ॻाल्हियूं कंदा पयान ॾिसो सही दुनिया काथे पहुती आ जैसे अमेरिका चंड ते पहुतो आ मां हीअं चवंदो आ असां अमेरिका जे तरक़ी खे थुकण जे लाइ तयार न आहियूं तरक़ी आ त जो रसूलुल्लाह जी आ बुलंद आवाज़ तरक़ियात असांजे साईं जी आ अल्लाहु अकबर कबीरा अमेरिका जी तरक़ी कहिड़ी आ दलील कहिड़ो आ जैसे अमेरिका जा माण्हू चंड ते वञी पहुता सादो त न आहे चरियो त न आहे इहा तरक़ी काथे आ तरक़ी चोटी जी इहा चइबी जो चंड मोहम्मद जे क़दमनि में आयो आ अगर कंहिं जॻह जा पत्थर मां पाणी निकिरी पवंदो वण जे थड़ मां पाणी निकिरी पवंदो वॾा चर्चा हलंदा तबसरा हलंदा सही कमाल थियो चरियो त न आहे नज़र त करिया अगर पत्थर मां पाणी निकिरी पए अज़ीज़ो इहो कमाल काथे आ कमाल इहो चइबो अल्लाह हुज़ूर करीम ने आंगुरनि मां पाणी जो बरमो आयो आ नज़र त करिया इंसाननि हुज़ूर ते कलमो पढ़ियो आ कमाल पंहिंजे जॻह ते आ पर वॾो कमाल इहो चइबो जो पत्थर बि हुज़ूर जी नौकरी ॾिनी आ मां त हीअं चवंदो आहियां अल्लाह तबारक व तआला अवां असांखे उहो नबी अता फरमायो जेको इज़्ज़त में आला अज़मत में आला सिफ़त में आला इफ़्फ़त में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला मैदान में आला मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला बुलंद आवाज़ दादा तो सुभान अल्लाह मुख्तसर अर्ज़ कंदो हला जेकर प्यार हुस्नो जमाल जे करे कयो वेंदो आ अल्लाहु अकबर कबीरा उलमा का वाक़ियात ॿुधंदा हो जनाब जिब्रील इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के ॾिठो आ जनाब जिब्रील चवंदो पियो मां कायनात जे सरे सरे के घुमियो आ शिमाल के घुमियो आ मशरिक़ के घुमियो आ मगरिब के घुमियो आ जुनूब के घुमियो आ मोहम्मद करीम जहिड़ो सुहिणो मां बि न ॾिठो मां नबियनि जा ज़माना
दिठा बा हुस्न जा पुजारी दिठा पर नबी पाक मोहम्मद करीम जड़ो सुनो मां भी ना दिठो अल्लाह पाक फरमायो जिब्रील जी मुजाल मां अल्लाह हुजूर करीम जड़ो सुनो पढ़ो यो ही ना है तो दिसंदे कालो इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इमामन जे लाए कुछ शर्त बयान कयान उनमें इयो भी शर्त त नमाज पढ़ाण वारो इमाम सुनो हुजे जो न सुभान अल्लाह बुलंद आवाज से नजरत गजाओ कि नमाज पढ़ाण वारो इमाम सुनो हुजे अल्लाह अकबर कबीरा नजरत गजाओ असा जे अंदर सवाल के नबी मौजूद आदम पैगंबर मौजूद खलीलुल्लाह मौजूद ज़बीहुल्लाह मौजूद जनाब ईसा रूहुल्लाह मौजूद अक्सर साजा बुजुर्ग तकरीर में चौनार जे मुसल्ले ते जने नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अना भी चानार आदम नबी सोची दो पियो मां इंसान जो डालो मुसल्ले पे मां जो बीहणो अगवा इब्राहिम नबी सोची दो पियो इस्माइल नबी सोची दो पियो नजरत गया अल्लामा जोजी रहमतुल्लाह अलैह फरमाई दो पियो नबी ने या सोच ही न सोची ही छाजे करे इमामत हक मोहम्मद मुस्तफा जो जो न सुभान अल्लाह नजरत गया एडो असा जो मोहम्मद सुनो पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए माके पतो पियो माके खबर पईया मोहम्मद मुस्तफा मक्को सरे मदीने ईंदा प्यार अब्दुल्लाह बिन सलाम अहले किताब जो चोटी जो आलम अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए मां दुख्या सवाल कया अचन जो मोहम्मद मुस्तफा के एड़ा सवाल कंदो मार जेकर सच्चो नबी हुंदो जवाब ॾेई ईंदो अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए ये जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां ॾिसंदो आहियां सवाल सब विसरिया चवण ते मजबूर थियो इन करीम मोहम्मद जड़ो चेहरो करे कूड़ो कोन थींदो पाक नबी जो सहाबी हज़रत अबू राफी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाई दो पियो फलम्मा रआ रसूलल्लाह उल्की फी बलगल इस्लाम चौन सुभान अल्लाह पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी अबू राफी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाई दो पियो जने मां पेरो मोहम्मद पाक के ॾिठो मुझे दिल ते इस्लाम जो ॾियो बरी पियो बुलंद आवाज नजरत गया जेकर हुस्नो जमाल जेकर प्यारो कयो वेंदो हुस्नो जमाल असा जे मोहम्मद करीम ते जेकर एहसान जेकर प्यारो कयो वेंदो नजरत गया एडा उम्मत जे मथो थोरा एहसान लाइण कामत मक्के में आओ उम्मत याद मदीने में आओ उम्मत याद जंग में आओ उम्मत याद दुख में आओ उम्मत याद सुख में आओ उम्मत याद अमन में आओ उम्मत याद बाजारों में आओ उम्मत याद पहाड़न में आओ उम्मत याद मेराज ते आओ उम्मत याद जन्नत में आओ उम्मत याद वीदे वी मोहम्मद चो उम्मत के विसारो ना है बुलंद आवाज इन नबी जी गुलामी कर मां त हिय चोंदो नजरत गया मक्के जो ताजर मक्के जो व्यापारी हुजूर जी गुलामी कयो सिद्दीक़ अकबर बन जियो माल चाण वारो धनार नबी जी नौकरी में आयो फारूक आजम बन जियो पैसे वारो जवान नबी जी निस्बत में आयो सिन्नूरैन बन जियो 7-8 सालन जो बार मक्के जे गलन में घुमण वारो नबी जी नौकरी में आयो त हैदर करार बन जियो चौन सुभान अल्लाह मक्का को एरो घेरो चवे उलमा जो बंदवारा अली जा इनकारियल मां त हिय चोंदो अल्लाह अकबर कबीरा मुझो अकीदो मुझे मरगन जो अकीदो मुझे जमात जो अकीदो मुझे बुजुर्गन जो अकीदो असा ते बंदनी तेसी तई काई भी नमाज मुकम्मल थींदी जैसे दे आले मोहम्मद जो जिक्र न होंदो फजर नमाज जंदर जोहर नमाज जंदर असर नमाज जंदर मगरिब नमाज जंदर इशा नमाज जंदर जिक्र मोहम्मद जिक्र आले मोहम्मद तू पजतन के पाक मनी दो मुझो ईमान अकीदो त मोहम्मद जो घरानो ही जो पाक बुलंद आवाज जिन जो नारो बस्ती बस्तिया उवा सोहणे अली जी हस्तिया बुलंद आवाज जिन जो नारो बस्ती बस्तिया उवा सोहणे अली जी हस्तिया जै के मोहम्मद भाउ चयो वा लाए लोआ बो अखिन ते हयो वा जै मारी कुफर जी मस्तिया उवा सोहणे अली जी हस्तिया
जंहिंजे दिल में अली लकीनो मोमिन नाहे आहे कमीनो सा गाल आया हर वस्तिया वो सोहणे अली जी हस्तिया। बुलंद आवाज़ एक दोस्त चयाल को शान अली वन भल जा मुनाफिक जली जली वो साथ जो दोस्त भी दस्तिया वो सोहणे अली जी हस्तिया। सिराजा अब्बासी है दर हीरो अली जो दुश्मन जीरो जीरो जल जन्नत रब कई सस्तिया वो सोहणे अली जी हस्तिया। बुलंद आवाज़ दादिया तो सुभान अल्लाह इन इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी कर हिते भी कामयाबी आ उते भी कामयाबी आ। सहाबा जो प्यार इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा एडो आ नजर तक जाओ पाक नबी मुझ मोहम्मद जो सहाबी आ हजरत अमीर माविया रज़ी अल्लाह तआला नो जिने दुनिया जे जहान मो वञण वारो आ पुट के चोंदो पियो आ अब्बा नसीहत पियो कया वसीयत पियो कया जिने मां दुनिया जे जहान मो लाडाणो करे वना कुर्ब कजे थोरो कजे अब्बा तू मुझो बाबो आ कुर्ब दी केड़ी गाल हजरत अमीर माविया चोंदो पियो आ अब्बा घर जे अंदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दा वार मुबारक जमो कया थमाए न मुबारक जमो कया थमाए गुस्ल दिनो वीनो गुस्ल खां बाद कफन दिनो वीनो कफन खां बाद जनाज़ो थीनो जनाज़े खां बाद जिने कब्र में लातो वीनो कुर्ब कजे अब्बा हुक्म तक रकाले केड़िया हजरत अमीर माविया चोंदो पियो आ जिने मां के दफनायो वीनो कब्र में लातो वीनो लहद में लातो वीनो मुझे चेहरे ता कफन वाली चादर के हटाए करे मुझे अखण ले मुझे चपड़न ले इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ना वार मुबारक सजाए जाए न मुबारक सजाए जाए ता तक कयामत ही अमीर माविया जे कब्र जे मथा रब जे रहमत जा ककर वसंदा रहा। बुलंद आवाज़ सहाबा जो प्यार सहाबा जी मोहब्बत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो तुझे मकाम ता कुर्बान वञा बदर जी लड़ाई आ नजर कजा अल्लाहु अकबर कबीरा जे माल प्यारो न कयो आ दीन प्यारो क्यों आ औलाद प्यारी न कया दीन प्यारो क्यों आ जान प्यारी न कया दीन प्यारो क्यों आ वाक़या उलमा का मुदन्ना हो बदर जी लड़ाई आ अल्लाहु अकबर कबीरा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो हुजूर जे फौज में बीठो आ अबू बकर जो बच्चो आ अब्दुर्रहमान ते जो नालो आ नजर तक जाओ अल्लाहु अकबर कबीरा सालमन जे कतार में बीठो आ अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जी नजर पड़ी हुई कावड़ में आयो जलाल में आयो जज्बात में आयो तलवार रखनी करे काहे पयो पाक नबी फरमायो अबू बकर काडे विंदो पियो आ आका कुर्बान वञा अब्दुर्रहमान नजर ईंदो पियो आ अज बच्चो ना है जेको मुझे मोहम्मद जो दुश्मन ना सिद्दीक जो दुश्मन ना पाक नबी फरमायो अबू बकर तकर न कजाए जने कुछ टाइम खां बाद अब्दुर्रहमान हुजूर जो कलमो पढ़ो गाल खुली पया कचहरी हलंदी पया अब्दुर्रहमान चोंदो पियो आ अब्बा कई मर्तबा मुझे तलवार जे चोटी ते आए दिल चयो अब्बा कई मर्तबा तलवार जे चोटी ते चढ़ी आए अब्बो समझी जिक्र समझी बाबो समझी हथ पटो माए अबू बकर चोंदो पियो आ लानत तवा जे तरीके दे लानत तवा जे मजहब दे नजर तक जा जेकर अबू बकर सिद्दीक जे सामो अची वने मां उते पुट न समझाया हुजूर जो दुश्मन समझी कपे बदर जे मैदान ते सचाया ये पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद सहाबा वो मां हिय चोनो सूरज की किरण दोनों पे पड़ी सूरज की किरण दोनों पे पड़ी सिद्दीक पर भी अबू जहल पर भी किस्मत तो देखिए एक को पत्थर कर दिया एक को हीरा कर दिया। बुलंद आवाज़ माशाअल्लाह बुलंद आवाज़ जो हथ मथी मथे करे दुआ करे आलमन जे महफिल में दुआ तो क्या अल्लाह कदो करे कैंसर की बीमारी न लगे रब समून के हड़नी के मक्के मदीने जो दीदार नसीब फरमाए मोहब्बत में गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो मिस्कीन निये बोझन जो महदार जो वेठो
मिस्कीननि बोझन जो महदार जो वेठो आ गुरबत जूं भली दरिया केॾियूं बि गणे सोलियूं है ऊपर पुॼाईंदड़ में हार जो वेठो आ मिट मुहड़ो मटे वञनी पर बाग न कचा तिरजी ऊपर हू नंग ढकाईंदड़ नंगदार जो वेठो आ बुलंद आवाज़ इन दिलनि जे अंदर हुजूर जी मोहब्बत पैदा कयो अब जे जे दिल जे अंदर रसूल जो इश्क ऐं मोहब्बत हूंदो वो नमाज छॾींदो कुरान जी तिलावत हक जे उलमा जो साथ हां बा छॾींदो अॼु आज कयो इंशाअल्लाह इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सच्चा हुबदार थी करे ज़िंदगी गुज़ारींदा आखिरी ॻाल्हि जे दिल जे अंदर रसूल जी मोहब्बत होंदी नमाज न छॾींदो नमाज न छॾींदो पाक नबी मुझे महबूब जी हदीर पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए एड़ो दौर ईंदो एड़ो ज़मानो ईंदो नमाज छॾे वेंदा बेग़राई आम थी वेंदी सिना आम थी वेंदी पुछड़ाई आम थी वेंदी पाक नबी फरमायो एड़ियूं बीमारियूं थंदियूं पतो ई न पवंदो नज़र तक जा इंसान में त बीमारी ज़मीन में बीमारी फसल में बीमारी धोरण में बीमारी सादे करे जिन्ना आम थी चुकी है अल्लाह अकबर कबीरा जिन्ना को बच जाए नजर तक जा अजुकल जे करे मौलवी गलती कंदो अगर को चवण वारो चवंदो से फलाने जो गलती कया इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह लिखंदो पियो आम मानू गलती करे आलम गलती करे ज़मीन आसमान जो फर्क है नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा इमाम आदम अबू हनीफा ने इमाम मोहम्मद साईं पढ़ने के लायो इमाम आदम तो फरमाए अब्बा तू सुनो तू हसीना पर्दे में पढ़ंदो कर 3-4 साल पर्दे में पढ़ायो नजर तक जा रात जो टेम दियो मरदो पियो उन जे रोशनी ते इमाम मोहम्मद साईं रे चेहरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत ज़ाहिर थी पई इमाम आदम फरमायो अब्बा हाणे सामो अची पढ़ंदो कर तुझे चेहरे ते रसूल जी सुन्नत पहुंची चुकी है एडा तकवा जा पहाड़ नजर तक जा बेले मानींदा बयान एटो हलंदो पियो नौजवान माईया दिलो पानी जो भरंदी पई दिलो भरे करे वाही तो जो टपी दिल के लोडो अचियो कपड़े जो सैनू उजे मतो दिलो पयो दिलो किरण वारो इमाम आदम अबू हनीफा पोतो आयो हक लगे अम्मा दिलो काबू कजाए दिलो किरी पोनो जाया थी वीनो पानी जाया थी वीनो अन्या दिलो किरो नाए माई के कावड़ आई जोश आयो गुस्सो आयो दिल के हथन में आने जमीन ते जो हई टुकर बन दियो माई चोंदी पया मां से सुनानी दी पया इमाम आदम अबू हनीफा जकरे मुझे मथेरा किलो करी पवे बाजार में मिली वीनो पानी भी भरजी वीनो पर तू ख्याल कजाए उम्मत जो आलम जे आलम तरकी पे त कौम जी तबाही अल्लाह तबारक व तआला जिन्ना को बचाए मां अवा खां पुछंदो पियो जे जे दिल में रसूल जी मोहब्बत हुंदी त कूड़ियूं गवाहियूं ॾींदो सूरे फुरकान में अल्लाह पाक को फरमाए या अहलुल्लाह मां रब करीम जे प्यारे बाने जी निशानी त वो कूड़ी गवाही अजो ढगियत कुरान बकरियत कुरान सठरियत कुरान चला अल्लाह तबारक व तआला अमाई असांखे नमाज़ी बनाए ठगिन को बचाए बिल्कुल आखिरी गाल हिंदुस्तान में इलाको नजर तक जा साइसी ते गाल अची वई गवाही ते गाल अची वई हिंदुस्तान में इलाको कांथला ते जो नालो पिलाड़ ते खेड़ो थी वियो मुसलमान चौंदा प्यान हे पिलाड़ो असां जो वाणा चौंदा प्यान हे पिलाड़ो असां जो साल गुजरी कोर्ट में मसलो हलंदो पियो वाण जो मुखिया उन जज के अर्ज़ो कयो साईं मुसलमानों जो आलम मौलाना इलाही बसु कांधलवी ज़बान सां गाल करे जे पिलाड़ो मुसलमान जो त हवाले कंदा रे जे असां वाणनि जो असां जे हवाले कयो वञे जज चवंदो पियो चरियो त नाहे पागल त नाहे हो रसूल जे उम्मत जो आलम मुसलमाननि जे हक़ ऐं सपोर्ट में फ़ैसिलो ॾींदो नज़र तक जा उहो मुखी चवंदो पियो आहे दुश्मन पर कूड़ न ॿुधो तमाज़ कूड़
कूड़ बोरना घुराए जी आयो हाज़री वेझी आई कुरड़ जे कटण में बीठो आ मुसलमान कंडियूं खणी आया हार खणी आया गुलन जा हार पेसन जा हार हुजूर जे उम्मत जो आलम आ असा जे हक में फैसलो दींदो कुरड़ जे कटड़ में बीठो आ जे जो मौलाना हक सच जे मैदान ते बीठो आ कांदली रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी ई न छड़ी आ मोहम्मद जे शरीयत के जाना तो कंद लही विंदो पर ज़बान मां कूड़ जा जुमला न करे हक्कानी कांदलवी रहमतुल्लाह अलैहि जज पे निहारे से फरमायो कूड़ ने ज़बान मां जे हक गालाया जे मौलाना हक गाला जे सच गालाया जे सच गाला जे सही जे प्लाट झेड़ो आ यो प्लाट मुसलमानन जो कोने परवाणे जो प्लाट मुसलमान कावण जी पिया हथन मो कंडियो करी पयो हार करी पिया जज जो गैर मुस्लिमो अखन मो पानी वहाए ऐलान के हिंदुओ अज केस मुसलमान हाराया पर मोहम्मद जो इस्लाम खटी इंसान का बचो पांजे अतर सच्चाई जो मादो पैदा क्यों नमाज को सवा अबा चाड़ो ही कोने नमाज को सवा चाड़ो ही कोने नमाज जी पाबंदी क्यों कुरान पाक जो अदब क्यों पान जे करे पढ़ी न सगायो तो कम से कम मां दोस्तन के बार-बार अर्ज कंदो आ तबलीग में चलो हणो नमाज जो तरीको तो सिखो आए कि न बा एकड़ी जगह ते के हमरा जो मौलवी साहब तबलीग में वने नौ मुसलमान त कोन तर तर साजे मदे जी जा पो मां जो मां माखे बुधाए त गुस्ल में फर्ज घणा न जे इहे त वकड़ हणी मुला फासाईंदा हो अरे निभागा तो के तड़ जे फर्जन जी खबर कोने त पो तबलीग में तो जो वने त जरूरी है से अब्दुल समद साहब हाले जी वाला रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा अपा असा नहलण वाला नोट हूं तबलीग जमा जो टोलो सालेहन जो टोलो अब कदे कदे नोट लगी विंदो आप विच पैसन में ठोके के बरोडी नायू आए के ना खिलो छोदा आए ना सही फरमाइंदा असा नहलन वाला नोट हूं तबलीग जमा जो टोलो सालेहन जो टोलो आ नेकन जो टोलो आ रब टेम देई तबलीग में भी चिल्लो हणो जमीयत उलमा इस्लाम जे हक जे आलम जो सियासत जे मैदान में भी साथ दे ऐसा रायवंड मां पाण वेंदो असा गुलाम मुस्तफा साहब अगले साल मिलियास तो एड़ा मानू माखे नजर ईंदा आहिनि जेके 5 वक्त नमाज कोन पिया पढ़न पर उते खुदा जे ज़ात जो कसम तहज्जुद कज़ा न थी से गुलाम मुस्तफा साहब जो असा जे पाड़े जो दोस्त आ वडेरो रेस चाकर खान चाचड़ मोतबर मानू आ तो अगले साल मां चो मां वडेरा माल घणो रेडियो थी जो अल्लाह जी भर भी वहो साईं गुलाम मुस्तफा साहब जो घाटो यार हो जाए तो भी आए तमाम खुलल तबीयत जो मानू आ बाकी जे मौलवी साहब तो मुबल्लिग मौलवी आ तकरीर मौलवी आ जलसा छड कुर्बानी दे वायदो मां भी हलदो मजो अबा वडेरो हले त मोला घट कंदो रखो त रब ते मुझे तोखे त खणो ही खणो साईं से वडेरे के तहजे जे टेम ते साईं हाफिज गुलाम रसूल मीरानी असा जे स्टाफ जो अब साईं जो दोस्त आ वो भी आयो मां उठायो रेसो अखियों माटे कंदो आ कयो त मुलन रतो आ कहर प्या वरी केड़ी न हाने त पढ़ी सुदा हर हर नमाज तदे त नहीं दाऊ न पर अल्हम्दुलिल्लाह जेतरा दी रयो 5 वक्त नमाज जी पाबंदी पर तहज्जुद जी भी पाबंदी आज के इंशाअल्लाह रब टेम ने तो जो इंशाअल्लाह तबलीग में भी चिल्लो लगंदो बराल मां घणो टेम वठियुस मां पांजे बगैर निचूड़ जे तकरीर के बंद कया पियो नमाज पढ़ो पान भी कुरान पढ़ो पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो इन प्रोग्राम जो मकसद इयो ही आए मन न मन को दोस्त दीनदार बनजी पे नमाजी बनजी पे दुनिया जो जहान फानी आ अचण दी तरतीब आ पर वणन जी काई तरतीब नाए कब्रिस्तान वेझो आ काडे आ वो मीर मोतबर खान मोतबर कामोरा नवाब जेके चवंदा असा को सवा जागीर न हलंदी कारोबार न हलंदो दुकान न हलंदो खुदा जे ज़ात जो कसम आ जान सुतो पियो दी जेके कपड़न ते मिट्टी जो दाग बर्दाश्त न कंदा हा कोई पुछण वारो ना है एक बे सां सुलह हलो सुठा हलो एके बदी सुलह वाली जिंदगी गुजारियो पो मां बार-बार इए चोंदो आ खीर खालस न मिले त खीर जो फायदो केड़ो इल्म हुजे त अमल न हुजे इन पीर जो फायदो केड़ो मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो केड़ो सिराज मुर्स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो केड़ो मोरन जेड़ा मोर वया मीर मरी जवानन जे जाए ते वेठा चिबड़ चढ़ी अंडुडींदा हा उथंदे से सलाव्या तसड़ी हक ना है हकीकत में या हाकिम भी त खरी सिराज उहे मुल्क वा चरी जेके चोर हा हिन चौक जा काहमा कमद न थे तोरे गुड़िया चाढ़े कर अकमा अंब न थे तोरे फुटिए झले फर पराओ पंजो न थे तोरे लुटेरे से घर पीर मा परवर न थे मुझे केडो भी ताकतवर भिट जो घोट लतीफ चे तोरे हलियो वने सर तब साथ दबो सच जो जमीयत जान पासन जी जमात हकीकत में या अल्लाह वारन जी अमानत
हकीकत में जमीयत जे जवानन जा ऋषि जलवा ठरी वींदे सुता शींह पियो जागाए पया जागी घरी वींदे सूमरो साहब असांजो सिंध जो सिंगार हुआ सालमन लाइ बातलन लाइ लठ जी जण मारा सूमरो साहब असांजो सिंध जो सिंगार हुआ जिंदगी बाकी मुलाकात बाकी यो कर्जो छॾियां वठो इलाके में ईंदो रहंदो वरी रब मौक़ो नसीब कयो बयान थींदा वमा अलैना इल्ला